नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां सां हिकु क्वेश्चन थी पुछां। हा कथाउनि में ॿुधाईंदा आहिनि हा कि भॻवान राम हा बंदरनि जी सेना जी मदद वरिती ऐं पोइ लंका ते विझो पासे। हा त इन जो मतिलबु छा आहे? हा बंदर कीअं मदद कंदा? हा ॾिसो, पाण पढ़ियोसीं न भई राम ॿ हूंदा आहिनि, हिकु त निराकार राम, हिकु त्रेता युग वारो राम। त त्रेता युग वारो राम जेको ॾेखारींदा आहिनि धनुष वारो, उहो थींदो आहे राम देवता, छोजी शरीरधारी थी वियो न। ऐं निराकार जेको राम आहे उहो भॻवानु आहे, है न। त परमात्मा बाप असांखे चईंदा आहिनि लंका ते कंहिंजो राज्य हुयो? रावण जो। चईंदा आहिनि न। त हाणे पाण ॾिसूं था भई रावण त पूरी दुनिया में ई आहे, सिर्फ़ु लंका में थोरी आहे। रावण अर्थात पंज विकार, जॾहिं पाण ठाहींदा बि आहियूं न 10 शीश, त पंज विकार स्त्री, पंज विकार पुरुष में जॾहिं ईंदा आहिनि त इहा दुनिया कंहिंजी राज्य थी वेंदो आहे हिन दुनिया में? रावण जो। त एॾी वॾी दुनिया रावण जे राज्य में आहे हाणे। त हिन वॾी पूरी दुनिया में जेको रावण आहे हुन ते विजय प्राप्त करण लाइ परमात्मा बाप हाणे परमधाम मां हेठि आया आहिनि। हा, त उहो त्रेता वारे रावण ते विजय न प्राप्त कई। कीअं प्राप्त कराई पाण खे? परमात्मा राम। त परमात्मा त निराकार आहे न। उहो कीअं पाण खे रावण जे मथां जीत पाराईंदो? त हुन अची करे हिन कलयुग में ई आत्माउनि खे चुने। कीअं चुने? भई उहो पहिरियों शरीर में आयो, हुन शरीर में आयो जेकी आत्मा ॾाढे समय खां हुन भॻवान राम की यादि पई करे, तूं अचु असांखे हिन विकारनि खां छुड़ाए। त हुन शरीर में अची करे हुन इहे ज्ञान ॾिनई कि तव्हां हिन पंज विकार रूपी रावण खां कीअं जीतजो, हुन जे लाइ ज्ञान ॾिनई। त जीअं आत्मा उहो ज्ञान ॿुधई ऐं सम्झी आहे त उहो सभु परमात्मा जी सेना ठही आहे। हाणे जेका ॾेखारींदा आहिनि न बंदर जी सेना वरितई परमात्मा, त हाणे मनुष्य आत्मा जो सूरत त बंदर मनुष्य मिसल अथसि, लेकिन सीरत कीअं अथसि? चईंदा बि आहियूं न सूरत मनुष्य जहिड़ी आहे, सीरत बंदर जहिड़ी आहे। छो? जी बंदर में सभिनि खां ज्यादा विकार हूंदा आहिनि, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार न। तव्हां कॾहिं बि ॾिसो, हिकु मुट्ठी में त चणा हूंदा, ॿी बि वठंदो, मुंहं में रखंदो, 2 मुट्ठियूं भरे रखंदो। ऐं मोह हेॾो हूंदो अथसि कि ॿार मरी वञे त बि खणी करे ईंदो आहे। त इहे पंज विकार कंहिंमें हूंदा आहिनि? बंदर में। ऐं हाणे इहे ई विकार कंहिंमें अची विया आहिनि? मनुष्य आत्मा में अची विया आहिनि। त मनुष्य आत्मा जी सीरत त बंदर मिसल आहे, भले हुनजो शरीर मनुष्य जहिड़ो अथसि। त परमात्मा बि असां जेकी आत्माऊं बंदर मिसल थी वयूं आहिनि, पहिरियों त बंदर ई हुयसि न। हाणे परमात्मा जो ज्ञान मिलियो आहे त थोरो थोरो असां में परिवर्तन अचे थो। त हाणे परमात्मा बाप पाण आत्माउनि खे पंहिंजी सेना ठाती अथई। छो? छोजी जॾहिं पाण आत्माऊं निराकार परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदासीं, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे, त पाण सभु बि रावण पंहिंजे अंदरां बि जेका पंज विकार रूपी रावण आहिनि उहो बि ख़तमु थी वेंदो। ऐं धीरे धीरे परमात्मा जी शक्ति सां पूरी दुनिया जा मनुष्य आत्मा, पूरी दुनिया हिन पंज विकारनि खां मुक्त थी वेंदी। अर्थात पूरी दुनिया कंहिंखां मुक्त थी वेंदी? रावण खां। पोइ हिते कंहिंजो राज्य ईंदो? सच्चे परमात्मा राम जो राज्य। जे राज्य जी पालना पहिरियों सतयुग में लक्ष्मी नारायण कई, पोइ त्रेता में राम सीता कई। पीछे ॾेखारींदा आहिनि न राम रावण ते विजय प्राप्त कई, पोइ हुनजो राज्य आयो। त हाणे परमात्मा राम जी शक्ति सां पाण पूरी दुनिया ते विजय प्राप्त करे
मथा पूरी दुनिया रावण ते विजय प्राप्त कंदी, पोइ लक्ष्मी नारायण और राम सीता जो राज्य ईंदो। अच्छा। तो स्थापना केर तो करे ॾे, परमात्मा राम तो करे ॾे न। त परमात्मा राम जे राज्य में सतयुग त्रेता में लक्ष्मी नारायण और राम सीता जो राज्य ईंदो। ठीकु आहे। अच्छा जी दीदी, थैंक यू। हाँ।